तू सिर्फ आचरा वारन खे राज़ी करण जी कोशिश कर, बाक़ी हू ॼाणन मां ॼाणा। कमदार इन कम में हाणे देर न थियण घुरिजे। बाबा तव्हां जो हुकुम आहे त पोइ दुआ कजो, इहा ख़ुशख़बरी तव्हांखे जल्दी ॿुधाईंदुसि। आई हेडा हेडा माई हेडा खैर त आहे तोसां? मूं त मलाइकी लही विया अथई। ॻाल्हाइण ई विसरी वियो अथई। ॾाढी अशराफ थी पई लॻी। अड़ी खैरां जे सिर जो खैर हुजे। खैरां जा अथऊं बि लंघंदी आहे, ईअं ई लंघंदी आहे। तो वांगुरु हीअं चइनी तरफ़नि ते लौणा हणी इहो इशारड़ा करे कढ कोन वती वेंदी आहे। माई पिटई पर खे लॻई घर खे, पोइ बि कान सुधरीअ। मूं सम्झो शायदि सुधरी वेंदी। घणी ॻारी हणी रुलण खां वेही घर में अला अला कंदी, पर न तुंहिंजी सॼी आकह मरी वेंदी न, पोइ बि तूं कान सुधरंदी। माई मौत बरहक आहे, पोइ मां मरां या मुंहिंजी आकह मरे। इन मौत में त मेहणो कोन्हे को। बाक़ी जे सुधरण जी ॻाल्हि थी करे त तोखां सुधरियल आहियां। न तो वांगुरु को भितन में गिल खा कया अथमि, न वरी कंहिंजा लोढ़ा लताया अथमि। शर्म कर माई, शर्म कर। न मूं भितन में टूंग कया, न परावा लोढ़ा लताया अथमि। ऐं ॻाल्हि कंदे ॿुॾी बि नथी मरी। छोड़ी हाँ खैरा छा में शर्म करे? अड़ी शर्म त तोखे करणु घुरिजे। सॼो ॾींहुं इहो दर ते बीठी थी हे लौणा हणे पई। जे तुंहिंजा इहे लिया पाइण मां ॻणिया न त ॿुधंदे सॼे ॻोठ खे आङुरियूं वात में अची वेंदियूं। तर माई तर, न पाण बुछड़ी थी न ॿिए कंहिंखे बुछड़ो कर। वॾी का धुती रना तोसां त ॻाल्हाइण जायो आहे। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे। खैरा त पंहिंजे ज़बान खे लगाम ॾेई हली वेंदी, पर तव्हां जहिड़े धूतिन जे ज़बान खे केरु लगाम ॾे? इहो बि न सोचो त का घड़ी न कंहिं जहिड़ी को दुख में हुजे, को सुख में हुजे, तव्हां बसि चूंकड़ी ॾेई ॿिए जो तमाशो थियूं ॾिसो पयूं। हा, पर खैरा जो तमाशो केरु बणाईंदो? अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे। तव्हां जहिड़नि धूतड़ियुनि खे मां चङी तरह थी सुञाणा। हा तो बाहे ज़ारिया जेको तो घिटीअ मां लंघे तंहिंजो थी पटको लाहे। कमदार त का ज़ाल न वती आहे, ॿेर धारी आहे। कहो पियो खई कारे तयारी कई थी? वक्त अची वियो आहे न बन पंहिंजे वाइदे खे पाणी ॾियण जो। कहिड़ो वक्त, कहिड़ो वाइदो? मूसा खान सां कयल वाइदो मिठल खान जे मौत सां ख़त्म थींदो। खानू होश में ताहीं? अदा आचर छा चई हो? जेसि ताईं वापसि मां न मोटां तेसि ताईं कुझु बि न कजो। जे आचर आयो न त वरी बि कुझु करणु कोन ॾींदो। सिर्फ़ इहो ई चवंदो त मिठल खान जे बदिरां ॿियनि खे मारींदा रहो। ऐं मां सम्झां थो न बन त जेसि ताईं मिठल खान खे ख़त्म न कंदासीं त हीअ रांदि हलंदी रहंदी। खानू कुझु त सब्र कर। अदा आचर अचे पोइ जीअं तूं चयो तीअं कंदासीं। आचर ईंदो त सिर्फ़ हिते वेही इंतज़ार करण लाइ चवंदो, पर मां हिते वेही पुलिस जी गोली खाइण जो इंतज़ार कोन कंदुसि। मूंखे वञण ॾे न बन, मूंखे वञण ॾे। मिठल खान जो मरण लाज़मी आहे। पहिरियां मूंखे इहो ॿुधाए खानू त मिठल खान खे अदा जे पलांद में मारींदी या मूसा खान सां कयल वाइदो पाड़ींदी, या अञा बि हुन ॾांहुं को ॿियो हिसाब किताब रहियल अथई? तू कुछ भी समझी न बन, तू कुछ भी समझी। वॾे जो पलांद या मूसा खान का वरतल बयानो या ना को ॿियो मक़सद, पर हर हाल में मिठल खान के मारणो आहे जंहिंमें सभिनी जी भलाई आहे, सभिनी जी। जे मूसा खान जे भलाई में मिठल खान के मारण घुरी थो त पोइ मिठल खान खां वधीक मूसा खान ज़ालिम आहे। पहिरियां पोइ मूसा खान के मारण घुरिजे। मूसा खान केतिरो बि ज़ालिम छो न हुजे, पर यार उन जूं चङायूं कुझु असां मथां आहिनि। पहिरियां उहे चङायूं चुकाइण ॾे, पोइ जे उन बेड़ी कई त उनखे बि घुमाइण में देर न कंदासीं। मूसा खान जहिड़े चालाक खे घुमाइण एतिरो आसान न थींदो। मूसा खान केतिरो चालाक आहे या न आहे, या उनखे घुमाइण केतिरो आसान थींदो या न थींदो, पर उन सां मुंहिंजो सरोकार न आहे। पोइ छो मां पंहिंजो मगज़ खपायां? जॾहिं वक़्तु आयो त सोचे वठंदासीं। फिलहाल त मिठल खान जो बिलो करणो आहे। हाणे मूंखे इहो ॿुधाए त तूं हली थो या नथो वञी? खानू तकड़ एतिरी छॾ। अदा आचर खे अचण ॾे। मिठल खान भॻो कोन थो वञे। तूं वेही हिते आचर जो इंतज़ार कर, मां हलां थो। जे हिते ई हूंदे त मां राति वापसि मोटी ईंदुसि। जे मां न अची सघां ऐं जे तूं राति निकिरी वञी
तो पोइ दुआ में जरूर यादि रखजांइ न बन। वॾो ज़िदी आई त पोइ हल याने तो मूंसां गॾु मरंदे। तुंहिंजो मौत मां पंहिंजे मथां खणंदुसि खानो, पंहिंजे मथां खणंदुसि। इहा ॻाल्हि आहे त पोइ मूंखे अहिड़ो साथी थो घुरिजे। बुद्धो हाँ हाणे ॻाल्हि कर, छा पे चवणु चाहिए? मां नसीबा कुछ ॻाल्हाईंदी जे रुगो मामा कंदी न बस बे वारे। मलूका जे तू न हुजी हा न त कुछ न कुछ चवे जरूर आ। पोइ मां वापस वञा थी। न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, न ई मूं तव्हांजी गिला करण पे चाही। ख़ामोश जो थी वई आहे। ज़ाहिर आहे असां त इहो ई मक़सदु कढंदासीं। न मिठल, मुंहिंजी साहेड़ी अहिड़ी न आहे जो अचण शर्त मुंहिंजी गिला करे। मलूका पोइ चओ न पंहिंजी साहेड़ीअ खे त कम ॿुधाए मां ॿाहिरि वञा। ॾिस नसीबा, ही रईस आहे त ॿियनि लाइ आहे, असांजी ज़िंदगीअ जो साथी आहे। जे तुंहिंजो को बि कमु हुजे बग़ैर डप जे चई ॾे। मूं इहो अर्ज़ु करण पे चाहियो त मुंहिंजा ॿाहिरि लख ॾींगा सही, पर आहिनि त मुंहिंजा ई भाउ न। जेकर तकलीफ़ उन्हनि खे थींदी त सदमो त मूंखे ई रसंदो न। उन्हीअ करे अर्ज़ु पे कयमि त कीअं बि करे मुंहिंजे भाइरनि जो ठाह करायो, न त मुंहिंजे भाइरनि जी उथर पाई उन्हनि खे वधीक मुसीबत में विझी छॾींदी। मां इन ई कोशिश में आहियां, दिलि न लाहे, अलाह भला ई कंदो। इंशाल्लाह जल्द तव्हांजे भाइरनि जो ठाह थी वेंदो। ठीकु आहे? परियल ओ परियल, घणनि ॾींहंनि खां वठी मुर्शिद साईं जी ज़ियारत ई नाहे कई। हिकिड़े ॾींहुं हल न त मुर्शिद साईं जी ज़ियारत करे अचूं। मुर्शिद साईं जे पिड़ में हली दुआ जा हथ खणूं त का ॻोठ तां मुसीबत टरे। करा हिन घर के वॾे मां वॾी मुसीबत तूं लॻल आहे। जे मुर्शिद जी ज़ियारत सां तुंहिंजो ख़ात्मो थिए थो त सुभाणे साईं मुर्शिद जी ज़ियारत ते हलंदासीं। अड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे, तूं मूंखे मुसीबत थो चएं। इहा मां आहियां जो तुंहिंजो पेट भरियूं वेठी आहियां। जे मां मरी वियसि न त पिनियूं टुकुर बि कोन मिलंदी। अड़े पिने टुकर खां अलाह पनाह ॾे। अलाह हथ पेर ॾिना आहिनि, जान में एतिरी वसियत आहे जो कमाए सघां थो। खैरा जंहिं ॾींहुं न मां कमाइण खां वेही वियुसि त ज़हर खाई पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि, पर कंहिंजे आॾो हथ कोन टंगींदुसि। एॾो गैरती हुजे हा न त घणा ॾींहं अॻु ज़हर खाई मरी वञे हा। मुंहिंजो वात न खोल रहा, मूंखे सॼी ख़बर आहे जेको तूं मुड़ुसु माण्हू आहे कमाईंदड़। अड़े इहो शुक्र कर जो खैरा जे सिर ॾे खैर आहे, पिनी सिनी टुकुर हाणे तुंहिंजो पेट भरियूं वेठी आहियां। अड़े ॾे तूं थी मूंखे वेठी खाराई, हा तूं थी मूंखे वेठी खाराई। शर्म कोन थो अचे, बाक़ी ॿियो सभु कुझु सही। मूंखे शर्म कोन्हे, बाक़ी तूं वॾो लॼ हया वारो आहे। मुआ ॿुॾी बि नथो मरे पियो। जॾहिं बि काॾे ॿाहिरि हलण जी कर न त टीहड़ तप चढ़ियो थो वञे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। खैरा अञा अहिड़ी मोथाज कोन थी आहे जो बसि ॿियनि जे सहारे खां सवाइ ॿाहिरि निकिरी न सघे। हले त हल, जे न त उको ई वेठो हुज घर में। हा मां हली वेंदीसांइ, चौंक रातिनि जो पूरो कंदसि मुर्शिद जे दरगाह ते। उते 4 रातियूं पूरियूं गुज़ारींदसि। पाण हे मूंखे मुर्शिद जे दरगाह ते ॾोढो पियो मिलंदो, पर तूं न जॾहिं 4 रातियूं ऐं 4 ॾींहं बुख ते गुज़ारिया,
पो सॼी ख़बर पवंदई त खैरा खां सवा घणे वीहे सौ आ। और न जे तोखे उते ढोढो मिलंदो न त मूंखे बि पाड़े वा ॿ टुकर मिली पवंदा, बुख कोन मरंदुसि। पिनण जो त वॾो उस्ताद आ। मां कॾहिं चयो त तूं बुख मरंदे? जेकॾहिं मां न हूंदसि न त अञा बि तोखे पिनण जी आज़ादी मिली वेंदी। तॾहिं त हलण खां न टाई थो। ओ खैरा खैरा ॻाल्हि पिनण जी नाहे। अरे हलूं त छा ते हलूं? एतिरो त खीसे में हुजे जो वक़्त ते बुख लॻे त ढोढो वठी खाई था सघूं, बुख त न मरूं। तूं रुगो हलण जी कर। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मूं वटि एतिरा पैसा आहिनि जो 4 ॾींहं उते रही टिकी खाई पी मोटी अचूं। एतिरा पैसा? अरे खैरा वरी कंहिंखे ॾारो ॾिनो अथई? खैरा जे सिर ॾे खैर हुजे, नई धाड़ो हयूं अथमि, न का चोरी कई अथमि। जीजा खां मुबारकी घुरिया में रहे सॼे शादीअ जी, हुन 1000 जो नोट कढी ॾिनो। त मूंखे इहो त ॿुधाए, इहे मुबारकूं कॾहिं खां वठणु शुरू कयूं अथई? अड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जीजा सुञी कान्हे का। जेकॾहिं खणी मुबारकी वरितीमांसि 1000 त हुन जे खज़ाने में खोट कान पवंदी। जे खैरा खे 1000 रुपयो ॾिनो अथव त अलाह वधाईंदो न। हूअं जो भला महीने ॿिए वञी अन जी बोरी वठी ईंदी आहियां न त महिल ख़ुशि थींदो आहे। बाक़ी जे 1000 ॾिनो अथऊं त अंदरि सड़ी वियो। और न अंदरि कोन थो सड़े। जे 1000 मिलियो अथई त हेॾी कर, सुभाणे साईं हलूं था मुर्शिद जी ज़ियारत ते। एतिरी चरी बि न आहियां जो तोखे 1000 रुपयनि जो कढी ॾियां त तूं हिन वक़्तु ई पुरड़े अचें। मूं वटि पियो आहे, तूं हल जाए, सॼी वाट मां ई ख़र्च कंदी हलंदसि। हा कमदार, मूं ख़बर ॿुधी आहे त तव्हां आचर सां मिलिया आहियो। कमदार हिकिड़े कूड़े माण्हू मूंसां बि ॻाल्हि कई, पर पोइ बि सोचियोसीं त कमदार सां वञी मिलूं। अदा सां बि कहिड़ी ॻाल्हियूं पिया कयूं। हिकु कूड़े माण्हू जे चवण ते ॻाल्हि खे गंढ ॾेई वेठा आहियूं। जेकॾहिं कमदार आचर वारनि सां मिले हा न, असां सां ॻाल्हि ज़रूरु करे हा। कीअं कमदार? हा 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 हा। कूड़े न पर कंहिं पके माण्हू ॻाल्हि कई अथनि, या हिननि पाण ॾिठो आहे। जेकर मूं हिननि खे हक़ीक़त न ॿुधाई ऐं हिननि पाण ई मूंखे ॾिठो आहे त पोइ इहे आपे खां ॿाहिरि निकिरी ईंदा ऐं पोइ हिननि खे सम्झाइण ॾाढो मुश्किल थी पवंदो। वाह जब्बार वाह, कारो मुंहुं तुंहिंजो, मीरा पेर परूअ जा। छा पियो सोची कमदार? जे अहिड़ी ॻाल्हि न आहे त असां वञूं था। तव्हां सां सचे माण्हू ॻाल्हि कई आहे या कूड़े माण्हू ॻाल्हि कई आहे, इहा मूंखे ख़बर न आहे। बाक़ी इहो सच आहे, तव्हां आचार सां मिलियो ज़रूरु आहियां। जबार छो मिलुसि, छाजे लाइ मिलुसि, इहो तव्हांखे आउं वक़्त ते ॿुधाईंदुसि। पर इहो ॿुधाए थो छॾियांव त अॻिते जेको कुझु बि थींदो न, उन में तव्हांजी भलाई आहे। कमदार छा में असांखे फ़ाइदो आहे, छा में नुक़सान, इहो असां पाण तय कंदासीं। बाक़ी तूं असांजो वॾो न आहीं जो असांजे पुछण खां बग़ैर वती तो असांजे दुश्मननि सां मिलंदो। जे आईंदा अहिड़ी ग़लती कई अथई त असां खां वधीक तोखे बुरो हथ न ईंदो। जबार इहा तव्हांजी आउं धमकी सम्झां या कुझु बि सम्झी कमदार, पर तव्हां आचर ऐं रस वारनि जे विच में जेके बि ॻाल्हियूं थियणु खपनि उन जी ॼाण असांखे बि हुअणु घुरिजे। आउं तव्हांजो हारी न आहियां, न की टके ग़ुलाम आहियां जे तव्हांजे हिन धमकाइण ते अची तव्हांजे पेरनि ते हथु रखंदुसि। जबार तव्हांखे जेको कुझु पुछणो हुजे या ॻाल्हाइणो हुजे न, वञी रहिस खां पुछो। बाक़ी ॿीहर मुंहिंजो ई दग झले न ॿिजो। कमदार असांजो भाउ मोह आहे, असांजो वात रत सां भरियल आहे ऐं तव्हां असांजे पुछण खां बग़ैर वतो त असांजे दुश्मन सां ॻाल्हियूं हलाईंदा। छा असां एतिरा वयल ऐं नाकारा आहियूं जो तव्हां असांखां पुछण बि मुनासिब न सम्झो? यार जबार असां तव्हांजे पुछण खां असां जेको बि क़दम खयो आहे न, हा उहो तव्हांजे भलाईअ लाइ खयो आहे। हा असीं तव्हांजा दुश्मन न आहियूं। केरु कंहिंजो सॼण आहे, केरु कंहिंजो दुश्मन, इहो असांखे न सम्झाए। जेकॾहिं असांजो सॼण हुजे हा न त आचर सां मिलण खां अॻु में असां सां सलाह ज़रूरु करे हा। शाबाश आहे असांखे जो आचार खे ॾिसी मुड़ी वियासीं, उहा बि सिर्फ़ तुंहिंजे करे। जे तूं आचार सां न हुजी हा त आचार खे बि ज़िंदा न छॾियो हा।
पर ख़बर न हुई त आचर खे तो छो ऐं छा लाइ घुरायो। पोइ बि असां ख़ामोश रहियासीं। जे आचर मथां वार न कयोसीं त उहो थोरो बि तो मथां। जबार जे मूं मथां थोरो कयो अथई न त मूं ते यकीन करणो पवंदी ऐं जेको कुझु बि थींदो न उहो तव्हांजे भलाईअ जे लाइ। कमदार, जेकर तूं असांजी भलाई चाहीं थो त असांजे दुश्मननि खां परे रहो। इन्ही में तुंहिंजी भलाई आहे। ॿीहर माफ़ न कंदासीं। ना चर न भल कुछ भी थी पए, पर खान जा वधियल कदम हाण पोइ कोन हटंदा। जेकॾहिं तव्हां फ़ैसिलो करणु चाहियो था त भलो वञी कयो, पर मूंखे एतिराज़ कोन्हे। खानू छा रखियो आहे दुश्मनीअ में? दुश्मनीअ अॼु ताईं तबाही ऐं बर्बादीअ खां सवाइ ॿियो छा ॾिनो आहे? जेकॾहिं असां पहिरियां सोचूं हा ऐं दुश्मनीअ में एतिरो अॻिते न निकिरी वञूं हा त शायदि अॼु अधो असां सां गॾु हुजे हा। समझा पियो आचर, सभु समझा पियो। दुश्मनीअ जो अंजाम सिर्फ़ तबाही तबाही आहे। पर यार तव्हां हिकु ॻोठ जा आहियो। तव्हां लाइ फ़ैसिलो बहितर रहंदो। मुझे ठाह करण या न करण सां यार को बि फर्क नथो पवे। फर्क पए थो खानू, फर्क पए थो। असां तोखे अकेलो छॾे दुश्मननि सां ठाह कोन कंदासीं। जेकॾहिं उन्हनि तोसां ठाह न कयो त पोइ असां फ़ैसिलो ई न वारींदासीं।